अबुल अब्बास रहमतुल्लाह अलैहि फरमाइन था मुखे भी शौक थियो त हिकड़ो जुमो मां पीरान पीर जी तकरीर ॿुधी अचां। सुबह जो सवेर अची मस्जिद शरीफ में वेठो, फजर जी नमाज पीरान पीर सां अदा कई। उस पाक रज़ी अल्लाह ताला जो मेहराब का दरवाजो हूंदो पाणे तो निकरी हलिया विया। जमात वेही रही, ख्वाजा अबुल अब्बास मुरसी वो बुते सॼो ॾींहुं गुज़ारिया, जुम्मो पढ़ी पूरी सॼी मस्जिद भरजी वई, माण्हुनि सां भरबी वई। हे पहिरीं सिर में वेठो आहे, अज़ान आई, खुतबे जो टाइम थियो, पीरान पीर जो दरवाजो खुलियो, मेहराब खां पाण अंदर आया। अंदर अची पाण खैर जो मिंबर ते वेठा, चओ सुभान अल्लाह। पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जो तकरीर फरमाई, सदुल तकरीर शाही सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जी तो मां हिकड़े आलिम खां पढ़ियो आहे, गौस पाक जे तकरीर में कई भेरा जनाज़ा खजंदा, तकरीर जे दौरान जनाज़ा खजंदा हा, यानी एड़ी त मोहब्बत जी गाल कंदा हा जो माण्हू जूं दिलियूं फाटी पवंदियूं हुयूं ऐं माण्हू जहान छॾे वेंदा हा, वासिल बिल्लाह थी वेंदा हा, कई लाश खजंदा हा। अहिड़ो दुनिया में मिसाल कजो। ख्वाजा अबुल अब्बास मुरसी रहमतुल्लाह अलैहि फरमायो, मां बि वेही रहियुसि 5 मिंट 10 मिंट 15 मिंट 20 मिंट, औस पाक जो खिताब हलियो पे, सुभान अल्लाह, लाजवाब खिताब आ। 20-25 मिंटन खां बाद में ओचितो मुंहिंजे पेट में वट पियो। पेट जो वट समझो था, मस्जिद शरीफ अचण जी ज़रूरत कान, समझी विया हो। जंगल जो भला छो चुप आयो? वकड़ हिकड़ो हवा जी सूरत में हूंदो आहे, उहो न, ओ जेको ॿियो माल कढो हरू भरू थोड़ा सिंधी में ॿुधायां। झंग जो ख्याल, अहिड़ो झंग जो ख्याल पियो जो ख्वाजा अबुल अब्बास मुरसी फरमाए तो पगिर जी जे उठां तो मस्जिद लंबी आ, ओ छेड़े तई पी न पियो सघां, कपड़ा पिया खराब थियनि, जे वेहां त कपड़ा खराब थियनि, मस्जिद खराब थिए, ॿई ॻाल्हियूं मुंहिंजे लाइ परेशान कोन हुजनि। वाइज़ त वियो मूंखां विसरी, मूंखे चई परेशानी वरायो, उथी बि न पियो सघां, कीअं निकिरी वञां, जमात तमामु घणी आहे, वेही सघां नथो वेही सघां, कपड़ा ख़राब थींदा। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वाइज़ हलियो पियो। ख्वाजा अबुल अब्बास मुरसी फरमाइनि था, देर कान थी, हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी चादर मुबारक खणी थोरन खणी मुंहिंजे मथां विधी। जमल मुझे मथा चादर विधई। ख्वाजा अबुल अब्बास रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, मां महसूस पियो कयां त के घाटे जंगल में वेठो आहियां, चारई तरफ वण, चारई तरफ लवा बबुर ऐं सरह ऐं तमाम घाटो जंगल आ, पर मुंहिंजो ज़िंदगीअ में ॾिठल ई कोन हुजे, पर अञा जो निहारिया जंगल जे विचां हिकिड़ी पाणीअ जी नाली बि वहे पई। दिल में चो वाह वाह, कम तो सोलो थियो, जंगल में पासे ते वेठुसि ऐं वेही पंहिंजो पेट खाली कयुमि, पेट खाली करे तहारत कयुमि, तहारत करे दिल चयो त भला हाणे वुज़ू कयां, वुज़ू कयुमि, दिल चयो त वुज़ू कयो थी, भला हाणे अॻो को जंगल नसीब थियो थी, मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद त पढ़। तस्बीह कढा किसे मोता के समझ में चोली ॻाल्हि कि हाणे मां वुज़ू करे तहारत करे दुरूद शरीफ सोने नबी करीम ते 100 भेरा पढ़ियो। जमल दुरूद पढ़ी बस क्यों मैं तमल दिल चयो त अबुल अब्बास नफिल भी पढ़, छा पढ़, तस्बीह के ही खली टंगियो में उंगली के वण में बब्र हो का लव हो
उते जाते मां दुरूद पढ़ियो वुजू कयो उन में टंगे बरकातू नफल पढ़ी सलाम जो वराया गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो चादर खणी लाथी त सागो ही मस्जिद में बैठो आया मस्जिद में बैठो आया पर बिल्कुल पेट सही आ को वकड़ कोने का तकलीफ काने बिल्कुल नॉर्मल आया आराम सां वेही तकरीर ॿुधम नमाज पढ़म होस पाक जा हथ चुमम पीरान पीर अंदर हलिया विया मां पंहिंजे घर मोटी आयुसि महीने सवा खां बाद में मुंहिंजो सफ़र थियो मां मदीने शरीफ आयुसि निंड नेणल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो अजब आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो मदीने वञो त ख़बर पए चओ सुभान अल्लाह इश्क बारण बारिया मुतमग मदीने जा सारिया मुग मग मदीने जा सारिया घोड़ा घड़ी किया घारिया घोड़ा घड़ी किया रिया जो रात रहबर याद प्यो नेणल जी पिटी वई हो तो हर हर याद प्यो इश्क उधमा था अकल मुझा जोश जेरा था जलन सिंध में सिकायल किया रहल सिंध में सिकायल जेके मोहब मुनवर याद पियो निंड नेणल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो सुभान अल्लाह अल्लाह से करे पाण सब मदीने हले ख्वाजा अबुल अब्बास मरसी रहमतुल्लाह अलैह फरमायो मां मदीने शरीफ हलियो मदीने शरीफ मां मक्के पाक वयुसि हज करे वरी मदीने शरीफ मोटी आयुसि इत्तेफाक तो जो 5 साल मुखे मदीने में लगी गया घणा साल 5 साल मदीने में रहा हाणे हिकिड़ो काफिलो मदीने दे खां बगदाद रवानो थियो मां चयो यार मूंखे भाड़ो करायो वठी हलो हलंदा असां बगदाद वञो था तूं बि हल उठ मुंहिंजे किराए ते थियो मां बि चढ़ी सां रवानो थियो ख्वाजा अबुल अब्बास मरसी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जरी बगदाद खां 40 मील अञा परे हुयासे अञा 40 मील बगदाद हुयो हिकड़े जंगल मो लंघियासे तो जंगल मुखे ॾिठल थे लॻो अरे ॾिठल आ गौर सां हेॾे होॾे अरे वाली भी आहे जाते वज़ू कयो मैं आई सुभान अल्लाह जाते नफल पढ़ियो मुआब जाए आहे और अञा जो इंसान वारी तस्बीह भी टंगी पई आहे सुभान अल्लाह वा तस्बीह भी खणी बिस्मिल्लाह करे खीसे में रखियम 40 मील पंध करे बगदाद पहुंचासे शहर में आयासे रात रहियो बे दिहाड़े ते गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जी ज़ियारत ला वयुस मुखे परे खान सी उठा भाग भर पाता भाग भर पाए जो मुबारक थी मक्के मदीने जी मुजो अल्हम्दुलिल्लाह पर कन में फरमायो ले खबर तस्बीह खणी आए अलाए छड़े आए फरमायो खड़ी आया ना चल किबला खड़ी आयो आया पाण ज़रूरी दी तो के पेशाब तकलीफ थी परेशानी थी मां तो ते चादर न विधी मु तो के 40 मील बाहर कढी छयो कमाल